अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है नए वरे जे इस्तक़बाल मथे प्रोग्राम अने रनिंग वरे तंहिंखे मोकिलाइणो तंहिंजो प्रोग्राम शरीयत में हिकिड़ो हुकुम है। ज़मानो अच वञ कंदो रहंदो, ज़माने जो अल्लाह कसम खाधे। दुनिया में कई अहिड़ियूं क़ौमूं हुई, हर क़ौम जो अलॻि अलॻि वरे है। पारसी जो अलॻि वरे है, ईसाई जो अलॻि वरे है, पाण वटि कच्छी वरे, कच्छी नओं साल हमेशह अचे थो, ॾियारी ते चेंज थिए थो। मुस्लिम दुनिया जे अंदरि वरे जेकॾहिं त उहो हिजरी वरे आहे। ज़ुल्हिज्जा हज वारो महीनो ई 6/12 आहे। मुहर्रम इन वरे जो फस्ट पहिरीं महीनो हुए थो। वरे जे विञण मथे कीअं ॾुख ग़म कोई प्रोग्राम शरीयत में साबित न आहे। नए वरे जे अचण ते ख़ुशी जश्न तक़रीब ऑर्केस्ट्रा तंहिंजी कंहिं क़िस्म जी कोई पण शरीयत जे अंदरि दलील ऐं सबूत नथो मिले। अलगर्ज़ एतिरो ज़रूरी आहे जे ॾींहुं राति जे विञण सां पंहिंजी ज़िंदगी टूंकी थी पई। यसुरुल मरो माज़ा बल लयाली, इंसानु ख़ुशि थिए थो ॾींहुं राति जे विञण ते अचण ते, पर हक़ीक़त में इन जी ज़िंदगी विञे पई, ज़िंदगी टूंकी थिए पई। हर क़ौम खे इख़्तियार आहे पंहिंजे धर्म जे मुताबिक़ पंहिंजे वरे जो स्वागत कईं, इस्तक़बाल कईं। अहले ईमान इन जो हिजरी वरे आहे त हिजरी वरे तंहिंजे इस्तक़बाल का मोकल आहे जो कोई शरीर में प्रोग्राम न आहे। अने उहो अॼु वरे आहे न हिजरी वरे मुहर्रम में शुरू थिए थो त हीउ मुहर्रम जो मुंदो न आहे। हीउ त अॼु जेको सुवाल पुछ में आयो आहे 2024 मोकल आहे थो। अने आईंदा कल जेको ज़िंदा हूंदा अॼु राति जो 12 वॻे वटां 2025 में दाख़िल थी वेंदा। कुल्लु आम व अंतुम बख़ैर, हमेशह अल्लाह खे ख़ुशि रखे। प्रोग्राम तंहिंजो कोई सबूत साबित न आहे। प्रोग्राम वरे जे अचण मथे, वरे जे वञण मथे शरीयत में कोई प्रोग्राम आहे ज न। हा एतिरो आहे जे अल्लाह हिकिड़ो आहे, उनजी इबादत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत फर्मा बरदारी इहा आहे। अने हर वरे हमेशह आहे। इन लाइ करे को हिजरी का ईसाई वरे ई शर्त न आहे। अलगर्ज़ जंहिं बा सुवाल पुछियो आहे त कुरो वरे जे वञण मथे प्रोग्राम कयूं ऐं आईंदा कल ॿिए खे मुबारकबादी ॾियूं, अहिड़ो आहे शरीयत में न। ही मड़े ही दुनिया जा कम, दुनिया जूं ॻाल्हियूं, दुनिया जा मतिलब, दुनिया जा रीत रिवाज आहिनि। इस्लाम अल्लाह जो दीन आहे जंहिंजे अंदरि नए वरे जे अचण मथे कंहिं क़िस्म जो कोई प्रोग्राम तंहिंजो सबूत आहे न। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।